जिन चाख्या से जन तृप्ताने, जिन चाख्या से जन तृप्ताने, पुरन पुरख नहीं डोलाने। पूरन पुरख नहीं डोलाने। चौ हरे राम हरे हरे राम, कृष्ण। हरे कृष्ण। सतगुरु पंहिंजी वाणी में चवनि था कि जंहिं चखियो आहे उन प्रभुअ जे नाम खे भक्तीअ खे उहे तृप्त थी विया आहिनि। से जन तृप्ताने पुरन पुरख नहीं डोलाने। पोइ उहे कॾहिं बि डोलायमान नथा थियनि जिन बि भगवान जी भक्तीअ जो उहो स्वादु चखियो आहे। चओ हरे राम। हरे राम। कंहिं वस्तुअ जो कंहिं बि पदार्थ जो जेसि ताणी असां सेवन न कंदा आहियूं तेसि ताणी असांखे ख़बर न पवंदो आहे कि भाई इहा मिठी शइ आहे कि नमकीन आहे कि खटी आहे। जेसि ताणी असां स्वादु न वठंदासीं, उनखे चखे न ॾिसंदासीं त ख़बर न पवंदी आहे। तीअं ई भगवान जी भक्ति बि ईअं ई आहे। जेसि ताणी करे न ॾिसंदासीं, जेसि ताणी उहो नाम रूपी जेको रस आहे, जेको असांखे सतगुरनि जे द्वारा मिले थो, संतनि भक्तनि जे द्वारा मिले थो, उनजो स्वादु जेसि ताणी न वठंदासीं त तृप्त कीअं थींदासीं भाई। जिन चाख्या से जन तृप्ताने। जंहिं बि भगवान जे भक्तीअ जो उहो स्वादु वरितो आहे, कंहिं वरितो आहे भाई? ध्रुव जी महाराज 5 साले जी उम्र में वरितो। चओ हरे राम। हरे राम। प्रहलाद महाराज भी ॾाढी नंढी उम्र में उन्हनि इहो स्वादु वरितो। अच्छा ॾिसो, कई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, कई कुझु अहिड़ी वस्तु, कोई अहिड़ा पदार्थ हूंदा आहिनि जंहिंसां उमिरि जो बि ध्यानु रखिणो पवंदो आहे। ठीकु आहे, वधीक कोई तरियल शइ हूंदी त वॾो माण्हू उनखे अवॉइड कंदो, न खाई सघंदो। या नंढा जेके ॿार हूंदा उहे उनखे न खाईंदा, माता पिता रोकींदा। कोई बि हैवी शइ हुजे, कोई अहिड़ो पदार्थ हुजे, या त उहे वॾा बुजुर्ग न खाई सघंदा आहिनि या त नंढा ॿार न खाई सघंदा आहिनि। पर हे भगवान जे भक्तीअ जो त अहिड़ो रस आहे जेको हर कोई कहिड़ी बि उमिरि में पी सघे थो। चओ हरे राम। हरे राम। कोई बंदिश ना आहे, कोई भी बंदिश ना है भाई। जिन चाख्या, पर कोई जॾहिं इहो रस पीअण चाहे, चवनि था उहो तृप्त थो थी वञे। हिन संसार में विशेष हे इंसान तृप्त न थींदो आहे कंहिं बि शइ में। बुख अञा वधंदी वेंदी आहे, वधंदी वेंदी आहे, प्यास वधंदी वेंदी आहे। व्यापारी माण्हू अगरि साल में 10 लख रुपया कमाए, 10 लखनि में बि उन्हनि जो कमु अगरि हली वेंदो आहे, अगरि ॿिए साल 15 कमाईंदो त 3 साल अञा वधाइण जी कोशिशि कंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। छो? छाजे लाइ भाई? तुंहिंजो कमु त 10 लखे में बि बढ़िया पियो हले, वरी मालिक तो ते कृपा कई 15 मिलिया, वधायो आहे भगवान, पर हे इंसान खे तृप्ति न मिलंदी आहे। हे जेकी तृष्णा आहे, ये जेको लोभ आहे, ये जेकी लालच आहे, या जेको काम आहे, इनखे तृप्त करणु ॾाढो कठिन आहे। इनखे शांत करण जे लाइ सभु सत्संग भक्ति ऐं कथा कीर्तन थींदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। पर चवनि था जेको इहो नाम जो रस पिए भाई, उहो तृप्त थी वेंदो आहे। पोइ उनखे संसारी ॿी वस्तु न लॻंदी आहे, उहो कॾहिं डोलायमान न थींदो, हेॾे होॾे न भटकंदो। पुरन पुरख नहीं डोलाने। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ऐं जंहिं कॾहिं इहो रस पीतो ई न आहे त पोइ उहो इन जी महिमा बि न करे सघंदो भाई। असांजा बाबा भगत राम साहिब जन हिकिड़े सत्संग में गुरबाणी कीर्तन कंदे कंदे चवनि पिया, माई चरण गुर मीठे। ॿुधाइनि पिया कि भाई माई चरण गुर मीठे, सतगुरनि चयो आहे। मिठो त हिकिड़ो स्वाद जो नालो आहे।
माई चरण गुर मीठे, चवनि था कि मुंहिंजे गुरुअ जा चरण ॾाढा मिठा आहिनि। कीअं ख़बर पई उन्हनि खे कि गुरुअ जा चरण मिठा आहिनि? छो जन उन्हनि उहो स्वादु वरितो, सेवा कई चरणनि जी, चरण धोई करे पीता, बार बार निहारियो चरणनि खे, तो स्वादु मिलियो कि माई चरण गुर मीठे। चओ हरे राम। जंहिं स्वादु ई न वरितो उहो कीअं ॿुधाईंदो भाई कि भक्तीअ जो कहिड़ो असरु आहे? जंहिं भक्ति कई उहो ई तृप्त थी सघंदो, उहो ई ॿुधाए सघंदो, उहो ई महिमा करे सघंदो। हिकिड़ा संत रहंदा हिकिड़े नगर में, उन नगर जे राजा ॾाढो वॾो हिकिड़ो विशाल महोत्सव कयो, भंडारो कयो, सभिनीनि खे घुराई, उहे संत न आया। राजा पुछियो भाई सभु आया? चई साईं सभु आया, ब्राह्मण बि आया, संत महात्मा जेके बि हिते रहंदा आहिनि सभु आया, पर हिकिड़ो उहो संत जेको कुटिया में रही भजन तो करे, तपस्या तो करे, उहो न आयो आहे। अरे भाई पुछी चोसि छो न आयो आहे? वया तॾहिं हुन जवाबु ॾिनो कि मां तृप्त आहियां, मूंखे ज़रूरत न आहे। साईं हलो, राजा खूब वॾो विशाल भंडारो कयो आहे, जेके बि महिमान जन, जेके बि संत महात्मा अचनि था, विशेष जेके संत, उन्हनि खे राजा खूब दान बि थो ॾे। भाई मूंखे न खपे, मां तृप्त आहियां। और राजा पाण हली आयो संतनि जी कुटिया में। साईं हलो, ॾाढो सुंदर आयोजन आहे, केवल तव्हांजी कमी आहे, तव्हां ई न आया आहियो। संत मुस्कुराए करे चवण लॻा राजा मूंखे ज़रूरत ई न आहे, छो जो मां तृप्त आहियां। चओ हरे राम। खूब लालच ॾिनी राजा, खूब लालच। हलो साईं, मां सोन जी मोहर बि थो ॾियां संतनि खे, ॿियनि खे हिकु हिकु थो ॾियां, तव्हांखे 10-10 ॾींदुमि, तव्हां हलो। संत चवण लॻा भाई मूंखे खपे ई न, सोन जी मूंखे लालच ई कोन्हे, धन जी मूंखे लालच ई कोन्हे। छो जो मां तृप्त आहियां। भगवान नाम में सभु कुझु मिली वियो आहे, भगवान जे भक्तीअ में, भगवान जी सेवा में, सत्संग में मूंखे सभु कुझु मिली वियो आहे, मां तृप्त आहियां। ॾाढी लालच ॾिनी, आख़िरी तक एतिरी हद थी वई कि 10 मोहरियूं सोन जी, 100, 1000, 5000, 10,000। राजा एतिरो तक चयो साईं हे त मुंहिंजी बदनामी थी वेंदी अगरि तव्हां हाणे न हलियो त हिकु कमु कयो, मुंहिंजो अधु राज तव्हां खणिजो, पर मूंसां गॾु हलो। संतनि तॾहिं बि मना कयो। तॾहिं राजा चयो साईं कमाल था कयो, मां तव्हांखे अधु राज ॾियण जे लाइ तयारु आहियां कि केवल मूं वटि अची करे भंडारो करे वञो, मुंहिंजे यज्ञ में शामिल थियो, मुंहिंजे महोत्सव में शामिल थियो, पर तव्हां एतिरी बि ॻाल्हि नथा मञियो। कमाल आहे। ध्यानु रखो साईं, राजा चयो कि मूं जहिड़ो राजा बि न मिलंदव जेको हिकु बार न्योतो ॾियण जे लाइ आयो आहे ऐं हुनजे बदिले अधु राज्य तव्हांखे ॾिए थो। अहिड़ो राजा तव्हांखे न मिलंदो। तॾहिं संतन मुस्कुराए करे जवाबु ॾिनो, चयो कीअं न मिलंदो भाई, ज़रूरु मिलंदो। तूं जहिड़ा कई राजा मिली वेंदा, पर ध्यानु रखजांइ त्याग करण वारा संत, अहिड़ा साधक तोखे ॾाढा घटि मिलंदा। चओ हरे राम। हरे राम। तूं जहिड़ा ॾाढा मिली वेंदा जेके राज ॾियण जे लाइ बि तयारु थी वेंदा, धन दौलत ॾियण जे लाइ, पंहिंजो पाण खे लुटाइण जे लाइ बि तयारु थी वेंदा, पर मूं जहिड़ो महात्मा बि न मिलंदो भाई जेको भगवान जे भक्ति में तृप्त थी चुकियो हुजे। चओ हरे राम। हरे राम। त्याग करण वारो इहो महात्मा बि ॾाढो घटि मिलंदो तोखे। राजा अहिड़ी वाणी ॿुधी करे चरणनि ते किरी पियो। छाजे लाइ राजा खे संतन मना कयो भाई, मन में लालच हुजे या तृप्ति न हुजे या त उहे हली वञनि हा, पर उन्हनि भगवान जी भक्तीअ जो एॾो रस वरितो आहे, एॾो रस वरितो आहे, एॾो बार बार उन भक्ति खे चखियो आहे कि बार बार भजन कंदे 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 उहे तृप्त थी विया। चओ हरे राम। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तृप्ति अची वञे भाई। तॾहिं सतगुरु सम्झाइनि था कि भजन कयो, भजन कयो। इहो भजन विरलनि खे मिलंदो आहे भाई। पिछले हफ़्ते तव्हां मनन कयो हूंदो, हरिरस पावे बिरला कोई। विरलनि खे मिलंदो आहे जंहिं ते सतगुरुअ जी कृपा थिए, जंहिं ते प्रभुअ जी कृपा थिए,
उन्हनि खे इहा भक्ति मिली वेंदी आहे। ॾिसो जंहिंजी श्रद्धा हूंदी आहे त वीचारा परे परियों खां वञी करे गंगा जी में सनानु कंदा आहिनि, पर कई अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके गंगा जी जे किनारे ते रही करे गंगा जो आनंद न वठी सघंदा आहिनि, लाभ न वठी सघंदा आहिनि। तॾहिं संतनि अहिड़ी वाणी चई आहे कि हरि रस पावे बिरला कोई। भगवान जी भक्ति कोई विरला पाए सघंदा, भजन कोई विरला ई करे सघंदा, भजन जी राह ते भक्ति जे राह ते कोई विरला ई हली सघंदा। चओ राम। मालिक कृपा करे वरी भी तव्हां साध संगत जी मनन कजो, तव्हांखे कई अनेक अर्थ मिलंदा, भाव मिलंदा। जिन चाख्या से जन तृप्ताने, जिन चाख्या से जन तृप्ताने, पुरन पुरख नहीं डोलाने, पूरन पुरख नहीं डोलाने। बोलो सद्गुरुदेव भगवान भगवान की जय।